नौशरो फिरोज़ मां के ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ होतखान बाराणीअ में चूंड मुहिम जे सिलसिले में वॾो जलसो थी गुज़रियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मुअज़्ज़िज़ीन पीपल्स पार्टीअ खे अलविदा चई GDA में शिरकत करण जो ऐलान कयो। जलसे में हज़ारे माण्हुनि ने शिरकत कई। उन मौक़े ते NA 206 जे उम्मीदवार रईस गुलाम मुर्तज़ा खान जतोई पंहिंजे तक़रीर में चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी 15 सालनि जे दौर में सिंध खे तबाही ऐं बर्बादीअ खां सवाइ कुझु नाहे मिलियो। हुन चयो त CPEC जा 3 अरब ज़िया लंजार जी मिली भगत सां साबिक़ डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ कढाए वियो ऐं पोइ खेसि मुल्क मां फ़रार कराए छॾियो। हुन वधीक चयो त गुज़िरियल साल जे बरसात में माण्हुनि खे हथ वठी ॿोड़ायो वियो। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी जे दौर में नौकरियूं बि पैसनि ते विकिरो कयूं वयूं आहिनि ऐं करप्शन पंहिंजे उरूज ते पहुची चुकी आहे। हुन ज़िया लंजार ते सख़्तु तनक़ीद कंदे खेसि इम्पोर्टेड कयल उम्मीदवार जो लक़ब ॾिनो। उन मौक़े ते PS चौटीअ जे उम्मीदवार रईस शाहनवाज़ खान जतोई ऐं PS पंटीह जे उम्मीदवार रईस मसरूर खान जतोई बि पंहिंजे ख़िताब में 8 फरवरीअ ते तारे जे निशान खे वोट ॾेई कामयाब करण जी अपील कई।